वारे पीएस अमलतानी दी हद हमल ढंड जे बंद ते बीठल नौजवान अयाज हुसैन वल्द गुलाब खान गोहेकानी मथा हथियारबंदन जो हमलो गोली लगन सबब सख्त जख्मी थी पियो। जख्मी नौजवान के वारिस तालके अस्पताल वारे आंदो वियो, जिते इलाज जी वधीक सहूलियत मौजूद न हुजण सबब गणती जोगी हालत में लाड़काणो ट्रॉमा सेंटर मुंतकिल कयो वियो। वारसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो पुराणो तकरार हलंदड़ आहे। राधाणिन असांजे हमरा मथा हमलो करे गोलियूं हणी ज़ख्मी कयो आहे। असांजा माण्हू अमल ढंड ते रोज़ रोज़गार जे सिलसिले में वेंदा आहिनि। अॼु सुबुह बि जीअं असांजा माण्हू अमल ढंड ते मच्छी मारण जे लाइ निकितल हुआ त अॻिली धुर जा माण्हू ताड़ में बीठल हुआ, जंहिं हिक ॿिए जे साम्हूं थिया त हथियारनि जा मुंहुं खोले फायरिंग कई, जंहिंमें असांजो नौजवान अयाज हुसैन खोएगानी गोली लॻण सबब सख़्त ज़ख्मी थी पियो। वारे सिविल अस्पताल इलाज लाइ खणाए आयासीं। तबियत नासाज़ हुजण सबब डॉक्टर तरफ़ां जल्द खां जल्द ज़ख्मी खे लाड़काणो खणाए वञण जो चयो, जीअं बहितर इलाज थिए ऐं ज़िंदगी बची सघे। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॾाधाणी बिरादरी जे पाड़े सां सालनि खां तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें काफ़ी जानियूं ज़ियान थी चुकियूं आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची